अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अरसल रसूलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअ्मिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना अला रब्बिहिम यतवक्कलून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह ला यंजुर इला सुवरिकुम व अमवालिकुम वलाकिन यंजुर इला कुलूबिकुम व अमालिकुम। सदक़ल्लाह वसदक रसूलुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ा मुसलमान, इन दीनी प्रोग्राम में शरीयत पाक जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ
अल्लाह ताला जे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ आहे त अल्लाह ताला असांजी हाज़िरी खे मक़बूल व मंज़ूर फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे अमल साले नसीब फरमाए। कामयाब इहो आहे जेको अमल साले करे हले, न वॾे ते आ, न नंढे ते आ, न औरत ते आ, न मर्द ते आ। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, जाते ईमान जो लफ्ज़ कुरान में हूंदो उते अमल साले गॾु हूंदुसि। माना ये ॿई शयूं हिक ॿिए खां जुदा नथियूं थी सघनि। जे ईमान आहे त ईमान कामिल तॾहिं आहे जॾहिं अमल साले हुजेसि, न त ईमान बेकार। वरी अमल साले हुजे ईमान न हुजे त अमल साले कम जो न। काफ़िर माण्हू सॼी ज़िंदगी ख़ैरातूं करे पर हिकिड़ी ज़र्रे जो भी सवाब न मिलंदुसि। पर मोमिन होजे, मुसलमान होजे, ईमान अल्लाह ऐं रसूल ते हुजेसि, पर पंहिंजे माल मां ज़रो भी अल्लाह जे नाले ते ख़ैर न कढे, पंहिंजे पेशानी के अल्लाह जे दर ते न झुकाए, त इन जो ईमान इनखे कोई कम न ॾींदो। छो त हिन कुरान मजीद जे हिकिड़ी ॻाल्हि खे मञियो, ॿी ॻाल्हि खे न मञियो। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, ए ईमान वारो ईमान सां गॾु अमल साले भी कयो। पोइ जिन अमल साले कयो, नबियन जो चवण वरतऊं, अल्लाह उन्हनि खे इज़त ॾी। पहिरियों उघाड़ा हा तॾहिं भी इज़त मिले, गरीब हा, मिसकीन हा, कपड़ा पुराना हुयनि पर अल्लाह वटि इज़त वारा थिया। जिन न मञियो उहे जबलनि खे पंहिंजे हथनि सां खोटींदा। कद एॾा वॾा हुयनि जो जबलनि जे मथां ई भरतां ई उन्हनि जा कंध हूंदा। पर अल्लाह जॾहिं तूफ़ान मोकिलियुनि त घरनि जूं छतियूं भी उॾरी। रब चवनि तव्हांजी ताक़त जी मूंखे परवाह न आहे, तव्हां मुंहिंजे नबियनि खे न मञो। असांजे बिरादर मोहतरम नादर अली मरी चयो त बाबा जेकॾहिं हिते राग हुजे या कंजरियूं हुजनि हा, नाच हुजे हा, त असांजा ठेड़ी जा मुसलमान अचनि हा। वरी इन जे बरअक्स वरी मां भी ॻाल्हि थो चवां, उहा ही आ त जेके आया हूं इहे अमल कयूं त बि खटियोसीं। जेके आया हूं, वेठा हूं, पोइ थोड़ा हूं, घणा हूं, जेके भी आहियूं, पर असां इहो इरादो कयूं त असांजो मोहम्मद करीम सच्चो आहे। अब चओ न असांजो नबी सच्चो आहे। हाणे सच्चाई नबीअ जी ॾिसी मञे अमल करे ज़िंदगी खे रोशन बणायूं। हे जेके वेठा आहियूं, इंशाअल्लाह असांजो प्रोग्राम भी कामयाब, जंहिं प्रोग्राम रखियो उनखे भी नाकामी न मिलंदी। पर दिल जे तवजे सां ॿुधूं, कननि जे तवजे सां न, दिल जे तवज्जो सां ॿुधूं त अल्लाह जो रसूल छा थो चवे, असां किथे बीठा आहियूं। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेकी नबी आया, ओठड़ी जा मुसलमानो तव्हां असांजे नबी खां अॻु में जेके नबी आया, उन्हनि नबियनि पैगाम अल्लाह जो पहुचायो। पंहिंजी कौमुनि खे चयूं त कौम वारो असां तव्हांजी अल्लाह जे सजदे जी लाइ रब जी वहदानियत खणी आया हूं। पेशानी पंहिंजी रब जे दरवाजे ते झुकायो, अल्लाह सां ॿिए खे शरीक ऐं भाईवार न बणायो, न रब हिक जी इबादत कयो त तव्हां हमेशा लाइ कामयाब थी वेंदा। पर माण्हुनि पत्थर भी हया,
माण्हुनि गारियूं बि ॾिनियूं, माण्हुनि नबियनि सगूरनि जी ॻाल्हि न मञी अञा ठठोलूं कयूं, खिलण लॻा। हज़रत शुएब अलैहिस्सलाम के चयूं लनुखरिजन्नक या शुएब, ओ शुएब नबी तू असांजी ॻोठ में जॾहिं खां वठी आयो आ त बिगड़ो विझी छॾियो थी निकिरी वञ। जेकॾहिं चुप न कंदी, पंहिंजी ज़ुबान बंदि न कंदी त तुंहिंजो वाइस त बंदि कंदासीं, पर तोखे ॻोठ मां कढी छॾींदासीं। ॿुधो मुस्लमानो, असां मौलवियुनि खे पत्थर त न लॻा, असांखे गारियूं त न मिलियूं, पर वाह मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ॿिया नबी सगूरा दुख बर्दाश्त कयूं, तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, पर रब जो पैगाम बंदि न कयूं। हे वाइज़ ऐं प्रोग्राम ऐं नसीहतूं बि उन कड़ीअ सां गॾु मिलनि थियूं पियूं। टेड़ीअ वारा तोखे जेकॾहिं पंहिंजे नबी सां प्यारा, पंहिंजे महबूब मोहम्मद सां प्यारा, खुदा जी ज़ात जो कसम आ जी ॿियनि नबियनि जी क़ौमुनि जा ग़रीब उम्मती हा, किन जे कपड़नि खे 10 चतियूं लॻलऊं, किन जे कपड़नि खे 17 चतियूं लॻलऊं, के पेरे उघाड़ा के मथे उघाड़ा हा, पर अल्लाह फरमायो ओ मूसा जा उम्मतियो तवां फिरौन सां मुकाबलो कयो आ, आयो त गरीब ऐं मिस्कीन, पर तवां के मूसा नबीअ जे करे मां फिरौन वारी क़ौम खां इज्जत में वधाए छॾियो मां। हुया गरीब मिस्कीन, पर रब इज्जत कयनि छाजे करे? मूसा नबीअ जे करे। असांखे भी इज्जत माल जे करे न मिलंदी, दौलत जे करे न मिलंदी, कारोबार जे करे न मिलंदी, पर इज्जत मिलंदी त मिठे मोहम्मद जे करे मिलंदी। तंहिं करे कुरान मजीद में अल्लाह से फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह फयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह से फरमायो जेको मुझे नबी जी ताबेदारी कंदो त मां अल्लाह उनखे पंहिंजो महबूब बणाईंदोमांसि। ओ ठेड़ीअ वारो जेको चए थो मुंहिंजो रब मूंसां मोहब्बत करे, उहो पंहिंजे नबीअ जो चवण वठे, नबी जी ताबेदारी करे। जिन ताबेदारी न कई ॾेडरनि जो अज़ाब, वञनि जूं थाऊं खणी, वञनि जूं खली खणी पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां खूह ते वञनि त सॼो खूह ॾेडरनि सां भरियल पाणीअ जो चुको कोन्हे। जॾहिं मानी खाइण जी शुरूआत कनि, मानीअ जे मथां वेठा हुजनि, पंहिंजी भाॼी खाइण जी शुरूआत कनि त भाॼी सॼी रत सां भरियल, न का बूटी न को गोश्त। अल्लाह उन्हनि ते अज़ाब कयो जो सॼो थांव रत सां भरियल हो त खाइनि छा? वरी जो वञनि ॾिसनि पंहिंजे पाणीअ जे खीमे जे अंदरि, खूह जे अंदरि जो ॾिसनि त सॼो जूअनि सां भरियल। हाणे सही पानी किथां मिले? जुआ ही जुआ, त पानी किथां पियो मिले? अल्लाह उन्हनि ते अज़ाब कयो त पंहिंजे नबी जी नाफरमानी करण जी कयो। ॿुधो मुसलमानो, किन पंहिंजे नबीअनि जी मुखालफत कई त अल्लाह उन्हनि खे ज़लील कयो। सही कीअं ज़लील थिया? फरमे जे करे उहे रात जो निंड कयूं, पंहिंजे बिस्तरनि ते सुता, जॾहिं सुबुह जो टाइम थियो पंहिंजे बिस्तरनि मां उथिया त इंसानी शक्ल कोन हुई, बल्कि भोला ऐं बांदर हुया। अल्लाह नाराज़ थियो त नबीअ जे वफ़ादारी न करण जे करे उन्हनि खे भोलो ऐं बांदर बणाए छॾियईं। हे थो रब जो अज़ाब। अड़े ठेड़ीअ वारा मुसलमान, तूं पंहिंजे नबीअ खे निंदड़ को छो थो समझे? हज़रत हुसैन करबला में पंहिंजे नबीअ जी नमाज न छॾी, पर बच्चा कुर्बान कई। अब हुयो न 72 साथी कुर्बान थी विया, पर वो सजदो न छॾी।
हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला नु पाजे महबूब वारी सुन्नत तरीके के निमाज के न छॾियो। अजो असां जो मुसलमान हजरत हुसैन जा नारा त हणे तो पर निमाज जो जनाज़ो खयूं पियो वञी, दाढ़ी ऐं सुन्नत वारो जनाज़ो खयूं पियो वञी। नबी जे सुन्नत के इए फोत कयूं वेठू आ जी असां जे घर मां दोस्त मेहरबान साथी वफात कन, ई नबी जे सुन्नत के पियो जनाज़ो समझे। कदी केड़ी सुन्नत सा बगावत, कदी केड़ी सुन्नत सा बगावत, पर ओ मुसलमानो पांजे नबी सा बगावत कंदा से त अर्श वारो नाराज थींदो। फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, मां अल्लाह तवां सां मोहब्बत न रखंदुसि जेस ताईं मुझे नबी जो चवण न वठंदव। बुधो मुसलमानो असां जे नबी हीअं फरमायो, कुसु शवारिब व फुल्लुहा, वडेरू चवे सरदार चवे खान चवे नवाब चवे उन जी गाल न मञो त कुछ को न थींदो, काई परवाह को न थींदी। पर मदीने वारे साईं जो चवण न वठंदासी त अर्श वारो अल्लाह नाराज थी पवंदो। कुसु शवारिब व फुल्लुहा, साईं फरमायो मानू टिन किस्मन जा थव, हिकड़ा यहूदी ॿिया नसारा। साईं फरमायो यहूदी उहे थव जेके दाढ़ी भी न कूड़ाइन वरी मुछूं भी न कूड़ाइन, ॿई वॾू छॾे ॾियनि। ऐं नसारो उनखे चइबो थव जेको मुछूं भी कूड़ाए त दाढ़ी भी कूड़ाए, माना ॿई ख़त्म करे छॾे। पर नबी साईं फरमायो कुसु शवारिब व फुल्लुहा, जेको मुछूं कटाईंदो दाढ़ीअ के माफ़ी ॾींदो, इहा मुंहिंजी सुन्नत थव। अब हाणे वणे भी इहा न ॻाल्हि न थी न असांखे, हो ॿई ॻाल्हियूं वणनि थियूं, यहूदियुनि ऐं नसारनि वारियूं ॻाल्हियूं ॿई वणनि थियूं, ऐं नबी साईं जी ॻाल्हि न थी वञे। पोइ जे ॾेॾरनि जो अज़ाब हुननि ते आयो त असां वटि बि अज़ाब आयो आहे। उहो कहिड़ो, पुट पीउ खे गारियूं थो ॾे, इहो अज़ाब न आहे त ॿियो छा आहे। न्याणी अम्मा के चए थी त भौंके छो थी, सजी रात खंगे थी निंड करण न थी दी, इहो अज़ाब न आहे त ॿियो छा आहे। अरे यार ॿियनि ते जूअनि जो अज़ाब, ॾेॾरनि जो अज़ाब, तूफ़ान जो अज़ाब हो त असां ते वरी झेड़े जो अज़ाब आ। चाचो बाटो पाण में विड़िया प्यान, भाव भाव जे घर नथो वञे, पुट पीउ सां लड़ियल। घरवारी मुर्स के पंहिंजे पुटनि ऐं पाड़े वारनि जे लाइ घटि वधि पई सम्झाए त जीअं उन्हनि जो मुंहुं बि न ॾिसे, जनाज़े में भी न वञे। घरवारी जे चवण जे करे घर जो सॼो माहौल तबाह बणिजी वियो, हिकिड़ी औरत सॼे घर खे तबाह कई, इहो अज़ाब न आहे त ॿियो छा आहे। ॿुधो मुसलमानो, असां तव्हां पंहिंजे नबी जो चवण न वठंदासीं त घर में जहिड़ो थींदो रतो शान थींदी। पोइ नबी साईं फरमायो अन्निसाउ हबाइलु शैतान औ कमा क़ालन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमायो औरतूं शैतान जूं रसियूं थव, हुनखे होॾे छिकींदी, हुनखे होॾे छिकी, ॿिन खे जल्दी वेड़ाए वठंदी, सॼो जीअं माहौल ऐं सॼो महलो तबाह थी। तंहिंजे करे हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा त पुट जे करे हिकिड़े महले जे अंदरि हिकिड़ी औरत सुधरी पवे त सॼो महलो सुधरी वेंदो, हिकिड़ी औरत जे करे। पर जे हिकिड़ी शैतान थी पवे त सॼो महलो तबाह करे छॾे, शैतान जी रसी आहे। तंहिंजे करे ख़ुदा तब जेको आहे पनाह ॾे इन्हनि मकरेल औरतुनि खां। अब हुयूं या न हुयूं, तॾहिं क़ुरान तो फरमाए इन कैदकुन अज़ीम। जेके यूसुफ अलैहिस्सलाम सां तोखे में अची वियूं औरतूं, क़ुरान तो फरमाए उहे मकरबाज़ हुयूं।
मकर करे, नमूनो करे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम नबी सा मुकाबलो, वडो मकर हो, वडो फरेब हो, वडो धोखो हो। हाणे इन दौर में भी जेका मुसलमान औरत पंहिंजे रिवाजन में अची वई आ त चङे भले मौलीअ खे भी नचाईंदी, विच में भी करे झुमिर खेॾंदो, समझंदो त मुंहिंजो कोई कोन्हे, मां कंहिंखे नथो चई सघां। असांजे रते देरे शहर में हिकिड़ो हमरा हुयो, उहो मुला टाइप हो, असां वांगुरु मौलवियुनि सां उथण वेहण, ॻाल्हाइण, खाइण पीअण, निमाज़ूं हर शइ। जॾहिं इलेक्शन जो दौर आयो त पीपलन सां ईअं पियो अॻियां हले, नाच पियो करे ॼण त नौजवान छोकिरी थी नचे हेॾी ॾाढी सां। त हमरा पुछा कयोसि, बाबा तूं मौली माण्हू, तूं छो थो नचे? ख़ुदा जा बाना, तूं वञी घर वेह क़ुरान पढ़ या आलमनि सां गॾु मस्जिद में वञी फज़ाइल अमाल पढ़, हे छा कई? त उहो चवण लॻो, यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव। अचे कहिड़ी? चई मां शर्म घर रखी आयो आहियां तॾहिं त नचां थो। अब जेको घर शर्म रखी ईंदो त उहो वरी और तुंहिंजे विच में नचण खां छोड़जंदो। तंहिं करे ख़ुदा असां तव्हां सभिनी खे सम्झ नसीब फरमाए त असां दीनी प्रोग्राम ऐं दुनियावी प्रोग्राम पंहिंजे शादी गमी पंहिंजे तोरन में शादीअ में रसूलुल्लाह जी सुन्नत अदा कयूं। जेको चवण न कंदो पंहिंजे नबीअ खे ठुकराईंदो, अल्लाह ज़लील कंदुसि। पर तव्हां ॾिसो त मूसा अलैहिस्सलाम जी उम्मतियाणी फिरौन जे घर में खादिमाणी हिकिड़ो दफ़ो फिरौन जे न्याणीअ जे मथे ते फणी पई ॾे। उहा बि त औरत ई, असांजी बि औरतूं माशाअल्लाह। बाज़ार में वेंदी, दुकानदार वटि वेंदी त पंहिंजो अछो बुरको मथे कंदी, कारी चादर वारी पट्टी पंहिंजे मुंहं तां लाहींदी। अल्लाह जी बानी ही छा कई? भला डॉक्टर साहब वटि वई दवा वठण जी लाइ त इहो छा कई? त असां जूं कुराड़ियूं ऐं नौजवान छोकिरियूं थियूं चवनि त बाबो अबो अमड़ा, जेको आहे डॉक्टर अबो अमड़ा। ये अस्पताल में मां वेठो, पोइ हिकिड़ी माई जो आई त खणी बुरको मथे की। मां चयो मामा भला बुरको मथे छो कई? डॉक्टर चई छा? चई न बाबा डॉक्टर को कहिड़ो गुझाऊं असां, डॉक्टर त अबो अमड़ा न, दवा जे करे अबो अमड़ थी वियो। एॾो रसूल जी सुन्नत ऐं पर्दो तोखे नथो वणे जो डॉक्टर जे साम्हूं बि पंहिंजो चेहरो ज़ाहिर कई? इहा पंहिंजे मुड़ुस जी खाइन आहे। हे चेहरो मुड़ुस जे शादी करण खां बाद में इहो चेहरो धारियो माण्हू न ॾिसे। अगरि ॾिठई त इहा औरत पंहिंजे मुड़ुस जे पर्दे में ख़यानत थी करे। जे मुड़ुस इजाज़त ॾे थो त पोइ इहो ज़ालिम आहे, पोइ इन जे मथां इहो सॼो वज़न आहे, इहो ॾोही थींदो। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे घर वारनि सभिनी खे शरीयत वारो पर्दो नसीब। पर जे कपड़े जे दुकान ते वेंदी त नौजवान छोकरी मुंह खोले करे चवंदी अदा घणे में मीटर आ। उन दुकानदार त तोखे कोन चयो भेण त पंहिंजो चेहरो ॾेखार, उन त तोखे चयो कपड़ो ॾिस, कपड़ो त अखियुनि सां ॾिठी। अफ़सोस तुंहिंजी हालत, एॾो रसूल जे सुन्नत वारे पर्दे खे तूं लॼाए छॾी, पैगंबर जे कलमे खे लॼाए छॾी। हे छा कई? तोखे दुकानदार त कोन चयो त कपड़ो ॾिस, पर पंहिंजो चेहरो खोल। तंहिंजे करे क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, कुल लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यस्नऊन। अल्लाह से फरमायो, ओ मुजाबानो, ओ मोमिनो, जॾहिं धारी औरत तव्हां जे साम्हूं अचे त पंहिंजे कंध खे पासे ते कयो, मतां तव्हां जी नज़र धारी औरत ते पइजी वञे।
डॉक्टर मजबूर थी करे हेठ कंदु करे चोंदो त हीअ बेहयात भला मां त न थियां। तबियत पुछंदुसि मां कीअं थी तबियत ॿुधा चेहरे ॾे न ॾिसंदुसि भला बुखार चेहरे में रखियल आहे छा बुखार